त सिंध समेत सॼे मुल्क में साल 2021 जो आख़िरी सिज खे लही वियो आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में साल 2021 जी आख़िरी सिज खे अलविदा कयो वियो। कराची, हैदराबाद, सखर, खैरपुर, जामशोरे ऐं ॿियनि शहरनि में साल 2021 खे अलविदा कयो वियो आहे। जामशोरे में सियासी समाजी अॻवाननि दरिया ते गुल निछावर करे 2021 जे आख़िरी सिज खे अलविदा कयो आहे। अवां खे नाज़रीन ॿुधाईंदा हलूं, सिंध समेत सॼे मुल्क में साल 2021 जो आख़िरी सिज लही वियो आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में साल 2021 जे आख़िरी सिज खे अलविदा कयो वियो। कराची, हैदराबाद, सखर, खैरपुर, जामशोरे ऐं ॿियनि शहरनि में साल 2021 खे अलविदा कयो वियो आहे। जामशोरे में सियासी समाजी अॻवाननि दरिया ते गुल निछावर करे 2021 जी आख़िरी सिज खे अलविदा कयो आहे। नाज़रीन, अवां स्क्रीन ते मंज़र ॾिसी सघो था त जामशोरे, सखर, हैदराबाद ऐं पिंगरियो में सिज लहण वारियूं इहे कुझु यादूं असां सां शेयर कयूं पिया जेके आख़िरी साल जूं आहिनि। आख़िरी सिज जेको 2021 जो लही रहियो आहे उहे असां स्क्रीन ते तव्हांखे ॾेखारियूं पिया। नाज़रीन, तव्हांखे जीअं त ॿुधाईंदा हलूं त सिंध समेत सॼे मुल्क में साल 2021 जो आख़िरी सिज लही वियो आहे। उहे सिंध टीवी न्यूज़ जी स्क्रीन ते तव्हां ॾिसी सघो था। इहे स्क्रीन ते जेके तव्हां ॾिसो था उहे जामशोरो, सखर, हैदराबाद, पिंगरियो खां इहे मंज़र आहिनि जेके असां सां शेयर कयूं पिया त 2021 जो जेको आख़िरी सिज आहे उहो लही चुको आहे। सिंध समेत मुल्क में साल 2021 जो आख़िरी सिज लही वियो आहे।